गढ़ी यासीन वेझो कमराणी ऐं मारफानी बिरादरी विच में हलंदड़ तकरार माठो न थियो। मारफानी बिरादरी जे फायरिंग में कमराणी बिरादरी जा 3 ॼणा मारिजी विया। इलाइक़े में छिकताण। गढ़ी यासीन वेझो कमराणी ऐं मारफानी बिरादरी विच में हलंदड़ पुराणे तकरार ते ज़ाब्तो अची न सघियो। गुज़िरियल राति देर सां ॻोठ सालारो मारफानी में हिकु भेरो ॿीहर ॿिन्ही बिरादरी जे माण्हुनि विच में छिती फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में कमराणी बिरादरी जा 3 ॼणा नबी बख़्श कमराणी, रूहलो कमराणी ऐं मोहम्मद सादिक कमराणी मारिजी विया। जॾहिं जो इतला मिलण बावजूद पुलिस केतिरा ई कलाक देर सां वाक़े वारे हंध ते पहुची मारिजी वियल 3 ॼणनि जा लाश खणाए गढ़ी यासीन इस्पताल आंदा, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। मारफानी बिरादरी जे हाजी मोहम्मद नवाज़ मारफानी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त 10 ॾींहं अॻु कमराणी बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे संदसि 2 नौजवाननि खे क़त्ल करे छॾियो, जंहिंखां पोइ गुज़िरियल राति देर सां हिकु भेरो वरी कमराणी बिरादरी जे माण्हुनि ॻोठ सालारो मारफानी ते हमलो करे छिती फायरिंग शुरू करे ॾिनी। हुन ॿुधायो त जवाबी फायरिंग में कमराणी बिरादरी जा 3 ॼणा मारिजी विया। जॾहिं त कमराणी बिरादरी जे ॾेवल ख़ान कमराणी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त हुननि जा माण्हू रस्ते सां वञी रहिया हुआ त मारफानी बिरादरी जे माण्हुनि वझ वठी मथनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में संदन 3 ॼणा बेगुनाह मारिजी विया आहिनि। हुन ॿुधायो त ॻोठ ते हमलो करण वारी ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। ॿुधायो वञे थो त ॿिन्ही बिरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार में हिन वक़्त ताईं 138 जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल चांयल आहे। अज़हर मीरानी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गढ़ी यासीन।